हा सुलेमान, हाणे हिननि सभिनी जे बयाननि ॿुधण खां पोइ तूं छा थो चवीं? सरकार, हिननि जेको बयान ॾिनो आहे उहो सभु कूड़ आहे। सरकार, अहमद खान वारनि मूंसां ज्यादती कई आहे, मुंहिंजी इज़त में हथु विधो अथनि। सरकार, मूंखे अछी दाढ़ी में ख़्वार कयो अथनि। सरकार, ही कूड़ थो हणे। अहमद खान जो पुटु बिल्कुलु सुठो छोकिरो आहे। सुलेमान हिन ते कूड़ो इल्ज़ाम थो हणे। न सरकार, हीअ अहमद खान जो माइट आहे। सरकार, माइट जे फ़ाइदे में शायदि छो कोन ॾिनो? सरकार, मां अलाह साईं खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे शाहिदी थो ॾियां त अहमद खान जो पुटु बिल्कुलु सुठो माण्हू आहे। इहे सभु हिन ते इल्ज़ाम आहिनि। सरकार, इहो सभु कूड़ आहे। अहमद खान हिननि खे कूड़ी शाहिदी ॾियारण जे लाइ साईं ॾोकड़े ॾिना आहिनि। साईं, अरे ठहियो, ये सभु कूड़ा आहिनि। बाक़ी तूं हिकिड़ो चे मुतबर सचो पैदा थियो आहीं। अरे इहे छो नथो चवे त अहमद खान मिल्कियत में तुंहिंजी नज़रूं आहिनि? न सरकार, तव्हां बि इहे न चओ। हिन अछी दाढ़ी में मूंखे बेइज़तो न कयो साईं। बेइज़ती खे इज़त जो ख़्यालु थियो आहे। अरे अहमद खान उन पुट ते इल्ज़ाम हणंदे तोखे शर्म कोन आयो? हा, हिकिड़े शरीफ़ माण्हूअ खे तूं खणी ख़ौर ख़ौरब कयो आहे। अमन खान, भॻवान जीअं तूं चवंदे तीअं थींदो। सरकार, असांखे तव्हां ते एतबार आहे। तव्हां जेको फ़ैसिलो कंदो असांजी अखियुनि ते। हाणे मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त सलेमान हिकु शरीफ़ माण्हूअ खे ख़्वार ख़राब कयो आहे। उनजे ॾंड में सलेमान पंहिंजी धीउ जो संग अहमद खान जे पुट खे ॾींदो त जीअं को बि माण्हू कंहिं शरीफ़ माण्हूअ खे ख़्वार ख़राब करण जी ज़रूरत न करे सघे। न सरकार, मुंहिंजी अछी दाढ़ी ॾे ॾिसो साईं, मूं ते एतबार न अथव त ॿिए के पाड़े वारे खां पुछो। अरे हे तुंहिंजे पाड़े जा शायदि न आहिनि छा? साईं, पाड़े जा त आहिनि पर छा? मां हिकिड़ो दफ़ो फ़ैसिलो ॾींदो आहियां ऐं उहो ॾेई चुको आहियां। सरकार, तव्हांजो इहो फ़ैसिलो आहे पोइ मूंखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे। साईं, छा चई? मुंहिंजो फ़ैसिलो तोखे क़बूल न आहे? मुंहिंजे फ़ैसिले न मञण जी सज़ा तो ख़बर आहे? दीवा लॻो ॾे मूंखे लॻो ॾिजां। मूंखे लखुं त ॾे। अरे तो पंहिंजे मौत खे सॾ कयो। तव्हांजो फ़ैसिलो सही आहे। मूंखे पंहिंजी न्याणी जो संग साईं अहमद खान जे पुट खे ॾियणो पवंदो। क़बूल आहे? बिल्कुलु क़बूल आहे साईं, बिल्कुलु क़बूल आहे साईं। निवृत्त वारी हॾ गुॾण भॼाए। क़बूल आहे। अहमद खान, जी सरकार। वाह, हाणे राज़ी आई न? बिल्कुलु राज़ी आहियां सरकार। तव्हांजा लख एहसान।